वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन वअला आलिहि वअला व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا وأديبنا وخطيبنا ونبينا وغذورنا ومعصومنا ومحبوبنا محمدا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن كنتم في ريب مما نزلنا على عبدنا فأتوا بسورة من مثله وادعوا شهداءكم من دون الله إن كنتم صادقين وقال تعالى وما أرسلناك إلا رحمة للعالمين صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا أبدا سودو هکھنی لکھڈو هکھنی سودو هکھنی لکھڈو هکھنی मां तो दर आयो आहियां धणी इंसाफ कंदे
बितो खे ठहे उज माफ़ कंदे बितो खे ठहे। पर हिकड़ी गाल कभी साईं अल्लाह पंहिंजे विच में नबी साईं कुछ उन जे करे कुछ पंहिंजे करे सॼी बख़्शिश जी अजमोर हणी। बिन देख नबीअ ते घोरत या पोइ ॾिसण सजण जो छा हूंदो जंहिंजी शरीयत ॾे मोहब्बत जो सबक़ु पोइ मिलण सजण जो छा हूंदो। बुलंद आवाज़ सां जंहिंजे नाले वठण सां अंदर ठरे जंहिंजे नाले वठण सां अंदर ठरे पोइ मिलण सजण जो छा हूंदो। जंहिंजे मुरुकण सां लभे सुई बि पई पोइ खिलण सजण जो छा। अञा बुलंदोसि न रसूं न अमीरूं न वज़ीरूं न रसूं न अमीरूं न वज़ीरूं न मुशीरूं दर मुस्तफ़ा मेरी सल्तनत है उसी सल्तनत का फकीर हूँ। किसी के ऐब देख कर बेनकाब न कर खुदा बैठा है तू हिसाब न कर। काबिल सर एहतराम वाजिबुल एहतराम मुझे इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज़ो दोस्तों भाइरो ऐं बुजुर्गो मां अल्लाह तबारक व तआला जे कुरान अज़ीम जा अवां दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर रब जी रहमत हासिल करण जी नीयत सां चंद जुमला तिलावत किया है। दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन के कुरान अज़ीम जी ॾिसल दग जे मथां अल्लाह तबारक व तआला अवाई असां समूरन के अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तन जो जानी माली तावन रब साईं पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। पंहिंजे क़ौम जे अज़ीज़न जी इसरार ते ख़ुसूसन अदा मोहम्मद अख्तर साहब अदा जे दावत रब साईं कुरान जे कचहरी में अचण जो मौक़ो ऐं शरफ नसीब फरमायो आहे। तादिर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफ़िल में वेहूं ज़रूरत अमल जी आहे। दुनिया जे जहान में 1.25 लाख नबी आया। हर एक नबी अल्लाह जी तौहीद समझाई रब जो ताल्लुक समझायो खुदा जी निस्बत समझाई। हे भलाई खैर जो रस्तो आ हे बुराई जो रस्तो आ। भलाई वाले रस्ते में कामयाबी आ कामयाबी जो बदलो रब वट जन्नत आ। बुराई जो बदलो नाकामी आ ऐं नाकामी जो बदलो जहन्नम आ। अल्लाह जे नबीयन खैर ऐं भलाई वारो रस्तो भी समझायो त बुराई वारो भी रस्तो समझायो। अजीजो हर दौर जे अंदर 2 किस्मन जा इंसान गुजरिया आहिनि। हिकड़ा इज्जत ऐं एहतराम करण वारा हिकड़ा हक के जानींदे भी इनकार करण वारा रहजन भी गुजरिया आहिनि शरीफ भी गुजरिया आहिनि। हर एक नबी पांजे दौर जे अंदर पांजे टेम ते अल्लाह जी वात खुदा जो रस्तो अल्लाह जी तौहीद रब जो रब्त निस्बत ताल्लुक समझायो। जेके जेके फरमा बरदार अल्लाह जा बाना हा तन नबियन जे नबूवत ईमान आंदो। जन इनकार कयो अजीब किस्म जा नबियन को मोजज़ा अजीब किस्म जूं गालियूं तलब कयूं।
तवज्जो बा तो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबियन जी नुबूवत मंजराइण खातिर पंहिंजे नबियन खे ॾाढो बणाइण खातिर पंहिंजे नबियन खे कवि बणाइण जे खातिर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबियन खे मौजज़ा अता फरमाया। पर मौजज़ा जंहिं नबी जे ज़माने में जंहिं कम जो उबूर हो उरूज हो उन मुताबिक अल्लाह सही नबियन खे मौजज़ा ॾिना। मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो नबी आ। मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में जादूअ जो वॾो उरूज हो। वॾा वॾा जादू जा मुकाबला थींदा, वॾी भेट थींदी, पोइ जेको खटे वञे उनखे वॾे इनामनि ऐं वॾे एवार्डनि सां नवाज़ियो वेंदो। अल्लाह तबारक व तआला मूसा नबी खे भी इन नोयत जो मौजज़ो अता फरमायो। इन नोयत जो मौजज़ो अता फरमायो। जॾहिं मूसा कलीमुल्लाह मैदान अमल में आयो, बुजुर्गन को वाक़ियो ॿुधंदा हो, होॾो जेको पाण खे रब पियो सॾाए, ॾाढो पियो सॾाए, फ़िरौन मैदान में हेॾो अल्लाह जो नबी अकेलो मूसा कलीमुल्लाह मैदान ते बीठो आहे। हुन पंहिंजा जादूगर घुराया। हे त अल्लाह जो नबी हो, जादूगर न हुयो। हो जॾहिं जादूगर आया, रसियूं सटींदा पिया वञनि, नांग पियो बणजंदो वञे। अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा कलीमुल्लाह तुंहिंजे हथ में छा आहे? अल्लाह हासो आहे लठा। रब पाक फरमाया मुंहिंजा कलीमुल्लाह सटणो तुंहिंजो कम आहे, उछलणो तुंहिंजो कम आहे, इनखे अज़दहा नाग मां पियो बनाए। बुलंद आवाज़ सां मूसा कलीमुल्लाह हथ जो कढियो, एडो नाग बणजी वियो जो अल्लाह जो नबी भी पोइते वञी बीठो। अल्लाह पाक फरमाया ला तखफ, मूसा खौफ न कर, हे नांग आहे पर पकड़ी ने वरी लठ बनाए ॾींदो मां। वाह मुंहिंजा ख़ुदा तुंहिंजी कुदरत। हिकु कानून थींदो आहे, ॿी कुदरत थींदी आहे। कानून ऐं कुदरत में फ़र्क़ु आहे। तो असांजे लाइ कानून आहे, ख़ुदा खे कंहिं कानून जी परवाह न आहे, हो कुदरत जो मालिक। मूसा नबी जो एडो नाग बणियो जो समूरन खे खाई तबाह कई। जादूगर समझिया त जादू जादूअ खे नुक़सान न ॾींदो आहे। हे समझिया त हे जादूगर न आहे, हे अल्लाह जो नबी आहे, हे नबी जो मौजज़ो आहे। मूसा नबी ते ईमान आंदो। फ़िरौन जो खबरदार, ख़र्च मुंहिंजो, महिमान मुंहिंजा, मसलो मुंहिंजो, तव्हां मुंहिंजे दुश्मन सां टाव कयो। चे फ़िरौन भले टुकर करे छॾ, नबी ते ईमान आंदो आहे। जादूगर कोन्हे, अल्लाह जो सचो नबी। अचो ईसा नबी, जनाबे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में तिब हिकमत पीरी जो वॾो उरूज हो। माना वॾा वॾा हकीम, वॾे वॾे तिब खे ॼाणींदा। त अल्लाह तबारक व तआला ईसा नबी खे वरी इन नोयत जा मौजज़ा अता फरमाया। अब हिकिड़ो माण्हू मरी वञे, दुनिया जा वॾे में वॾा डॉक्टर गॾु कयूं, ॿाहिरनि मुल्कनि जा डॉक्टर गॾु कयूं, पर उनखे जीअरो करे सघंदा? हा बा, पर ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अगर पुराणे में पुराणी क़बर आहे, मथों बि छा चवंदो कुन बिइज़्निल्लाह, त मुर्दो ॻाल्हाए पियो न। हिकिड़ा माण्हू चवंदा बाबा इनखे त अकुल कोन थो मञे, मौजज़ो चइबो ई उनखे जेके अकुल तस्लीम न करी, जेका नामुमकिन मूं शइ मुमकिन थी पवे उनखे मौजज़ो चइबो। अल्लाह तबारक व तआला ईसा नबी के इन नोयत जो मौजूद अता फरमाया। इमामुल अंबिया, अहसनुल अंबिया, अकरमुल अंबिया, अजमलुल अंबिया, मुहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में शायरी जो वॾो उबूर हो। नबी जे दौर में अरब जा माण्हू 100% मां 90% माण्हू शायरा, शायरी जो वॾो उबूर हो। वॾा वॾा मेला लगंदा, वो शायरी जेको भली लिखे न, वो काबतुल्लाह जी दीवार ते लटकाए पोइ ऐलान कंदा, आहे को अरब मां को शायर जेको मुंहिंजे इन शायरी जो मुक़ाबलो तो करे। शायर उन्हीं के चइबो आहे जेको तुकबंदी करे, जंहिंजो काफ़ियो आख़िर में साॻो अचे, थल जी वराणी वरी वरी आख़िरी वराणी वञी मिले, तुक तुक ते। अल्लाह तबारक व तआला इंसान जे हिदायत जे लाइ, नूर जे लाइ, इन जे शेरन के खत्म करण जे लाइ अल्लाह पंहिंजे हुजूर ते कुरान नाज़िल फरमायो। नारे तकबीर,
शान कुरान, शान मुस्तफ़ा, शान अहल बैत, नारे तकबीर। कुरान जूं केतरियूं आयतूं सूरतूं तुक तुक ते थव। टोट क्यों थव? तुक तुक ते थव। इन्ना आतैना कल कौसर फसल्लिल रब्बिक वनहर इन शानिका हुवल अबतर। रा आहे न, वदन सागो आहे न, काफियो सागो आहे। अञा अचो, कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास। अञा अॻिते, अलम नज अल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता। आहे न काफियो? आ गई। अरबन जे अंदर वडो मेलो लगो, ॿाहिरनि ॿाहिरनि मुल्कनि जा माण्हू उन मेले खे ॾिसण आया ऐं ॿाहिरनि मुल्कनि जा माण्हू जज बणजी वेठा जेके फ़ैसिलो कंदा त बाबा अॼु वॾो शाइरी जो मुक़ाबलो आहे। काबतुल्ला जी दीवार ते हर कंहिंजी तख्ती लटकी पई आहे। को चए मुंहिंजी शाइरी भली आहे, को चए मुंहिंजी शाइरी। नबी पाक जो सहाबी मुंहिंजे आका ॾे आयो, आका अॼु मूंखे मोकिलिजो त मां हिननि जे शेरनि जो मुक़ाबलो कयां। बुलंद आवाज़ साईं फरमायो कीअं मुक़ाबलो कंदी? आका इन्हनि जी शाइरी पंहिंजे जगह ते मां जो क़ुरान जी तुकबंदी लिखंदुसि। बुलंद आवाज़ ॾिसां त इन्हनि वारी शाइरी ख़ुदा जे कलाम जो मुक़ाबलो कीअं थी करे। हाँ साईं जो साईं फरमायो ठीकु आहे, बात तोखे मोकिलियो। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी या सूरत लिखी वयो, इन्ना अतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन शानिका हुवल अबतर। तवज्जो त गजाए, अल्लाह अकबर कबीरा। काबतुल्ला जी दीवार ते सहाबिया कुरान जी आयत लिखी करे लटकाए आयो। तवज्जो त गजाए, हेडो शारन जूं तकियूं लड़कनियूं पयूं आहिनि। हर को चवंदो पियो आहे को अरब जो शायर मुंहिंजे शाइरी जो मुक़ाबलो करे, आहे को तव्हां मां अहिड़ो शायर जेको मुंहिंजे लफ़्ज़नि जी मुक़ाबलो करे, आहे को अहिड़ो शायर जेको मुंहिंजे वज़न जो मुक़ाबलो करे, आहे को एड़ो शायर जेको मुझे काफियन जो मुकाबलो करे, आए को अरब शायर जेको मुझे तुकबंदी जो मुकाबलो करे। तवज्जो तक जा, इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी चोंदो पियो आहे, तमामा आहे को जवान जेको हिन कुरान जो मुकाबलो करे। बुलंद आवाज़ तवज्जो त गजाए, जेके ॿाहिरि मुल्कनि जा जज बणजी आया। हिकिड़ो जज उन्हनि मां उचो आहे, शाइरी चेक कंदो पियो आहे। तवज्जो त गजाए, जेका पहिरियां पहिरियां तख्ती लॻल आहे ते ॿ ग़लतियूं कढी आयो, गोल दाइरो लॻाई चए हिन जे काफ़िए में रदीफ़ में वॾो फ़र्क़ु आहे। वरी ॿी जॻह ते आयो, उन मां ॿियूं ग़लतियूं कढी आयो। तवज्जो त गजाए, कंहिंजे शाइरी मां ॿ ग़लतियूं कढी आयो, कंहिंमो हिकु कढी आयो, कंहिंमो टे कढी आयो। हर हिकु जे शाइरी मां ग़लतियूं निकितियूं। जॾहिं क़ुरान ते आयो, जॾहिं हिन सूरज मथो आयो, तवज्जो त गजाए, हिकिड़ो मर्तबा पढ़ियो, वरी ॿियो मर्तबा नज़र तक जा सभिनि खे चवंदो पियो आहे जुमला त ॾाढा भला आहिनि, पर अहिड़ी शाइरी मुंहिंजे नज़र मां कोन गुज़री आहे। हालांकि ही शाइरी त न हुई, रब जो क़ुरान हो। तवज्जो त गजाए, हिनखे ॻाल्हि सम्झ में कोन आहे। चए तुक तुक ते आहे, काफ़ियो बि साॻो आहे, वज़न बि साॻो आहे, बहर साॻो आहे। तवज्जो त गजाए, जज बि आयो जे अजीब किस्म जी शाइरी आहे, अहिड़ा जुमला कॾहिं कोन गुज़रिया आहिनि। यार ॻाल्हि सम्झ में कोन पई अचे। वरी ॿियो जज बि आयो, उहो बि चवंदो पियो आहे हिन शाइरी में कोई फ़र्क़ु न आहे, वाह जी शाइरी आहे। वरी चीफ जस्टिस आहे, टे रुकनी कमेटी जजनि जी आहे। तवज्जो त गजाए, जेको चीफ जस्टिस आहे वॾो जज आहे, हेॾे त निहार पढ़ी करे चवंदो पियो आहे हिकिड़ो मर्तबा पढ़ियो, ॿियो मर्तबा पढ़ियो, टियों मर्तबा ऐलान कई त हीअ शाइरी न आहे, खुदा जो कलाम। नारे तकबीर, नारे तकबीर,
शान कुरान, अजमत कुरान, नारे तकबीर। ये शायरी ना है रब जो कलाम इन जे कर मां ही जुमला चोंदो इज्जत कुरान में आ, अजमत कुरान में आ, बरकत कुरान में आ, रहमत कुरान में आ, वहदत कुरान में आ, शरीयत कुरान में आ, अदालत कुरान में आ, सखावत कुरान में आ, शुजात कुरान में आ। तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा। नूर जो जरियो भी कुरान, रब जे रजामंद जो जरियो भी कुरान, जन्नत में दाखिला जो जरियो भी कुरान, रब जे ज़ियारत दीदार जो जरियो भी खुदा जो कुरान, रब जो कुरान। तवज्जो तक जाए मक्के वारा अजीब तफसरा कंदा प्यार चे मोहम्मद अरबी शायरा या मोहम्मद जो कुरान नाए, रब जो कलाम नाए या मोहम्मद पान शायरी बनाईंदो आ, नऊज़ बिल्लाह। तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा। काफिर पांजे काफिरन के चोंदा प्यार खोल खुदा जो कुरान। फरमा वकाल अल्लज़ीना कफरो ला तस्माउ लिहाज़ल कुरान वल्गौ फीहि लअल्लकुम तग़लिबून। तवज्जो तक जाए वकाल अल्लज़ीना कफरो, काफिर पांजे काफिर के चोंदा प्यान मोहम्मद जो कुरान न बुधो, मोहम्मद जो कुरान न बुधो। एडो अजने मोहम्मद कुरान बुधाए शोर शराबो कयो, वडो आवाज कयो जे तवां जो आवाज मोहम्मद जो कुरान ते गाल बची वने। तवज्जो तक जाए इन कुरान जा इनकारी बनजी बीठा। अल्लाह पाक फरमा हबीबा जी मुंजा अल्लाह गणती न कजाए, मुनाज़रे जो टेम तू रखे त मदद मां अल्लाह तो क्या अल्लाह तेरी तेरी चिलद दुनिया बोल रब जो कुरान। फरमा अय्या तू बिमिसल हाज़ल कुरान। हबीबा चवेल जेकरे मां मोहम्मद भी अरबिया त तवां जी बोली भी अरबिया, जेकरे मां मोहम्मद अरबिया तवां जी बोली भी अरबिया। मां अल्लाह चैलेंज दींदो पियो मुझे किताब जड़ो किताब त बनायो। तवज्जो तक जाए वडा खान गजी आया, नवाब गजी आया, कामोरा गजी आया, डाढ़ा गजी आया, तवंगर गजी आया, शायर गजी आया, अदीब गजी आया। तवज्जो तक जाए जोर 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 दई बीठा पर कुरान जड़ो किताब बनाए 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 न सजा। तवज्जो तक जाए अबू जहल जो खास चमचो आ, इब्ने नुकैया तेजो नालो आ। अबू जहल के चोंदो पियो आ मां पियो मोहम्मद जड़े कुरान जड़ो किताब बनाया काई गाल ना है, कोई मसलो ना है। तवज्जो तक जाए उन दौर जे अंदर कागज जो जमानो ना है, बुक जो जमानो ना है, किताब जो जमानो ना है। इब्ने नुकैया चोंदो पियो आ मां के कलम भी आने दे, पत्थर जो पट्टियों भी आने दे, फरयूं भी आने ने, मां पियो किताब बनाया। तवज्जो तक जाए अरसो गुजरो जमानो गुजरो अल्लाह अकबर कबीरा। अबू जहल मुझे नबी जे सहाबी के मिलो आ, हुजूर जो सहाबी आ। अबू जहल के चोंदो पियो आ कादे हो तो वारो खादम, कादे हो तो वारो नौकर, कादे हो तो वारो गुलाम। त्राड़त वडी घणी आयो अबू जहल शर्म खां बुडी वयो, इब्ने नुकैया जे दरवाजे पे आयो जे केड़ी गाल आ। अरसो गुजरो जमानो गुजरो आ, मोहम्मद जा गुलाम ताना दींदा पयान। इब्ने नुकैया चोंदो पियो आ ए अबू जहल मुझे घर जे अंदर त निहार, मुझे कमरे में त निहार जे छारक छा निहारिया तुझे घर जे अंदर। तवज्जो तक जाए जे जो कमरे जो दरवाजो जो खोले इब्ने नुकैया चोंदो पियो आ ए अबू जहल लिखी लिखी कलम तोड़े छड़ा माए, लिखी लिखी पत्थर जो पटियूं कारे कारियूं करे छड़ियूं माए। वडी कोशिश कई आ आयत भी बनाए न सघियो आ। मोहम्मद दुश्मन पांजे जगह दे या पक पेजी वही मोहम्मद भी सच्चो तो मोहम्मद जो कुरान भी सच्चो। सुभान अल्लाह। नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, अजमते मुस्तफा, नारे तकबीर। अल्लाह पाक फरमा हबीबा चलो कुरान न पिया बनाए सघन किताब सजो, मां अल्लाह चैलेंज में नरमी कंदो पियो आन।
जेकरे कुरान जड़ो सजो किताब न बनाए सजा मां अल्लाह वरी नरमी कंदो पियो आ बोल रब जो कुरान फना कुल फातू बे असर सुवर मिसलिही तवज्जो त गजाए सूरे हूद जा जुमला पढ़ंदो पियो आ पहिरियों अल्लाह सजे कुरान जी चैलेंज ॾिनी किताब बनाए न सघिया वरी अल्लाह पाक फरमा हबीबा मां अल्लाह नरमी कंदो पियो आ किताब पंहिंजे जॻह ते सिर्फ़ हिन कुरान जहिड़ियूं 10 सूरतूं त बनाए ॾेखारियूं तवज्जो त गजाए किताब बनाए न सघिया 10 सूरतूं कुरान जो बनाए न सघिया अल्लाह पाक फरमा हबीबा जी मुंहिंजा अल्लाह सॼी चैलेंज ॾिनी मान मुंहिंजे किताब जहिड़ो किताब बनाए न सघिया 10 सूरतूं बि बनाए न सघिया वरी अल्लाह पाक फरमा हबीबा अञा नरमी कंदो पियो आल अञा आसानी कंदो पियो आल खोल खुदा जो कुरान फरमा व इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़लना अला अबुदना फतू बिसूरतिन मिन मिस्लिहि वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन बुलंद आवाज़ तवज्जो त गजाए अल्लाह पाक फरमा हबीबा जी मुंहिंजा अल्लाह सॼो कुरान बनाए न सघिया 10 सूरतूं बनाए न सघिया भला छॾे ॾे अल्लाह पाक फरमायो अञा नरमी कंदो पियो आहिनि जेकॾहिं मुंहिंजे कुरान में शक कंदा पिया आहिनि हिकिड़ी सूरत त बनाए ॾेखारे हिकिड़ी सूरत बि बनाए न सजा तवज्जो त गजाए वरी अल्लाह पाक फरमा हबीबा अञा नरमी पियो कयान तवज्जो त गजाए अल्लाह पाक फरमायो हाणे कुरान पढ़ण जी जरूरत न आहे सूरत पढ़ण जी जरूरत न आहे अल्लाह पाक फरमा हबीबा अरबी जा जुमला पियो तो मोहम्मद ते नाज़िल फरमाया सिर्फ इन अरबी जे जुमलन जी माना त करे ॾेखारन क़यामत मां खुदा चैलेंज कंदो पियो आहे जेके हुरूफ मुक़त्ता चइबो आहे अलिफ लाम मीम हा मीम यासीन नून क़ाफ साद तवज्जो त गजाए जेके हुरूफ मुक़त्ता अल्लाह पाक फरमा हबीबा मां अल्लाह चैलेंज ॾींदो पियो आहियां सिर्फ इन अरबी जुमला जी माना ॿुधाइनि तवज्जो त गजाए सजूं गुज़री वयूं अॼु ताईं को इन हुरूफ मुक़त्ता जे हिकिड़े लफ़्ज़ जी बि को माना करे न सघियो आहे इन्हनि जी माना जिब्रील खे भी खबर न आहे मुहम्मद रसूलुल्लाह भी उम्मत खे न ॿुधाई आहे तवज्जो त गजाए इहा जेके कुरान ते शक कंदा पिया आहिनि क़यामत अल्लाह चैलेंज ॾेई छॾी आहे तवज्जो त गजाए अल्लाह अकबर कबीरा कुरान खज़ानो कंहिंजो आहे रब करीम जो आहे तवज्जो त गजाए होॾो अबू जहल वारा रोकींदा पिया मोहम्मद जो कुरान खे ॿुधणो न आहे मोहम्मद जो कुरान खे ॿुधणो न आहे तवज्जो त गजाए रात जो टे ॼणा सरदार थी करे तवज्जो त गजाए जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लिकी करे कुरान ॿुधंदा पिया वाक़ियो ॿुधो अथव न आलमन लिकी करे कुरान पिया ॿुधनि वापसी में हिक ॿिए खे जॾहिं मिलिया त हिक ॿिए खे चवनि पिया अड़े हिन महिल जो तूं ॻाल्हि हो चयो बाबा तूं ॻाल्हि ओ वॾो 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 सरदार अबू जहल हा साईं नालो ॿुधो अथव न तवज्जो त गजाए अबू जहल चवंदो पियो आहे ख़ुदा जे ज़ात जो कसम मुंहिंजे तकरीर जो निचूड़ इहो जुमिलो आहे ज़ाया न कजाए तवज्जो त गजाए अबू जहल चवंदो पियो आहे जे अहिड़ो त मुहम्मद कुरान पियो पढ़े जो मोहम्मद जो पढ़ण कुरान सुम्हण को न पियो ॾे तवज्जो त गजाए अल्लाह अकबर कबीरा वेतर कुरान भी मिठो मुंहिंजो अरबी भी मिठो तवज्जो त गजाए जॾहिं इमाम हरम कुरान पढ़े मस्जिद नबी